तव्हांखे अपडेट कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। इमरान खान की गिरफ़्तारी लाइ आयल पुलिस जो ज़मान पार्क खे कड़ो बरक़रार आहे। जी नाज़रीन, तव्हांखे आगाही ॾेई रहिया आहियूं। लाहौर जे समूरनि एसपीज़ खे नफ़रीस समेत ज़मान पार्क तलब कियो वियो आहे। अहम ख़बर आहे, अवां सां शेयर करे रहिया आहियूं। इमरान खान की गिरफ़्तारी लाइ आयल पुलिस जो ज़मान पार्क खे कड़ो बरक़रार रखियो वियो आहे। एक भेरो ॿीहर अवां सां अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं। लाहौर जे समूरनि एसपीज़ खे नफ़रीस समेत ज़मान पार्क तलब कियो वियो आहे। अवां सां ख़बर शेयर कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। लाहौर जे समूरनि एसपीज़ खे नफ़री समेत ज़मान पार्क तलब कयो वियो आहे। इमरान खान की गिरफ़्तारी लाइ आयल पुलिस ज़मान पार्क खे कड़ो ॾेई रखियो आहे। भेरो ॿीहर अवां सां अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं। लाहौर जे समूरनि एसपीज़ खे नफ़री समेत ज़मान पार्क तलब कयो वियो आहे।